शादी की खुशियों के रंग ड्रीम ड्राई के संग ब्राइड एंड ग्रूम के लिए जूनियर बेस्ट पार्लर ड्रीम ड्राई फॉर मेन एंड वुमेन। Dreams bring back all the memories of everything we've been through. Toast to the ones here today. Toast to the ones that we lost on the way. Cause the dreams bring back all the memories. And the memories bring back you. There's a time that I remember when I did not know no pain. When I believed in forever, and everything would stay the same. Now my heart feels like December. Will somebody say your name? Cause I can't reach out to call you, but I know I will one day. Hey, everybody hurts sometimes. Everybody hurts someday. Hey, hey. Everything will be alright. Go and raise your voice and say, hey. Here's to the ones that we got. Cheers to the wish you were here, but you're not. Cause the dreams bring back all the memories of everything we've been through. Toast to the ones here today. Toast to the ones that we lost on the way. Cause the dreams bring back all the memories. And the memories bring back you. Memories bring back you. There's a time that I remembered when I never felt so lost. When I felt like all the hatred was too powerful to stop. Ooh, yeah. Now my heart feels like an ember, and it's lighting up the dark. I'll carry these torches for ya, that you know I'll never drop. Yeah. Everybody hurts sometimes. Everybody hurts someday. Hey, hey. Everything will be alright. Go and raise your voice and say, hey. Here's to the ones that we got. Oh. Cheers to the wish you were here, but you're not. Cause the dreams bring back all the memories of everything we've been through. Toast to the ones here today. Toast to the ones that we lost on the way. Cause the dreams bring back all the memories. And the memories bring back you. Do, 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 do.
सभिनि खे वोट ऑफ थैंक्स। सभिनि खां पहिरियों मां असांजे व्यास महाराज जेके असांजे न्यू बॉम्बे मां अॼु माना 2 कलाक 2 कलाक असां सां गॾु वेठा आहिनि। मां सभिनि खां पहिरियों उन्हनि जो शुक्रिया अदा थो कयां ऐं उन्हनि जेको ज्ञान ॾिनो इहो ज्ञान माना मूंखे ख़ुदि चई कि रतन अधु कलाक घटि में घटि लॻंदो, पर महाराज स्वामी 45 मिंट खां मथे लॻी विया। पर मां छो न बंदि कयो, छो जो ॿुधण में मज़ो पियो अचे, दिमाग़ सोचे पियो, मन बि उते किथे न किथे कटिंग करे पियो भई असां किथे पुठियां रहिजी आहियूं। त तव्हां अॼु असांखे जेको ज्ञान ॾिनो इहो ज्ञानवर्धक आहे असांजे लाइ। ॿियो असांजे विच में असांजी दीदी वीना करमचंदानी दीदी आई जयपुर मां, उहा ख़ुदि पाण हिकु असिस्टेंट डायरेक्टर थी रही चुकी आहे इंफॉर्मेशन ऐं पब्लिक रिलेशन जे अंदरि। त उन्हनि बि हिकदमि सुठो ॻाल्हायो ऐं उहा ख़ुदि हिकु कवि आहे। मां थोरो पंहिंजो ॻाल्हाइणु थोरो अॼु घटिजी वियो, हिकु दफ़ो वरी उन्हनि खे बि घुराइबो। उन्हनि जी कविताऊं मां पढ़ंदो आहियां, अप्रतिम कविताऊं। सुरेंद्र भैया कॾहिं उन्हनि जे फेसबुक ते वञिजो ऐं फेसबुक खोले करे कविताऊं पढ़िजो, विद्रोही कविताऊं अथव। जेका अॼु उन सवाल पुछिया महाराज खां, उहो उनजो स्वभाव आहे, विद्रोह असांजी दीदी जो स्वभाव ई आहे। ऐं जेसिताईं असां कंहिं ॻाल्हि खे वधीक खोटण लाइ असांखे विद्रोह करिणो ई पवंदो। जीअं महाराज स्वामी चयो भई तव्हां शॉर्टकट में असांखे चओ था असां किताब पढ़णु बंदि करे छॾिया, त उन में बि इहा ई ॻाल्हि आहे। जे उहो विद्रोह करे, विद्रोह स्वभाव न हुजे त खोटींदा न, त असांखे ज्ञान बि किथां ईंदो। मां दीदी जो बि हिकदमि माना शुक्रिया थो कयां। उन खां पोइ असांजे सुनील महाराज नासिक में कंहिं बि कम लाइ, स्पोर्ट्स हुजे, सोशल वर्कर हुजे या पंहिंजो उन्हनि जो जेको ख़ुदि जो कमु आहे, कॾहिं बि किथे बि घुरायो असांजो महाराज स्वामी कॾहिं न चवंदो आहे। एवर टाइम एवर ग्रीन, मां उन्हनि जो बि शुक्रिया आहिनि। ऐं असांजी नंढी धीअ दिव्या जंहिं मस्तु असांजे नवनि देवियुनि जो दर्शन करायो। ऐं सभिनि खां वॾी ॻाल्हि, डिब्रूगढ़ जे अंदरि असांजी सभ्यता खे उन जॻायो आहे। मां उनखे बि शुक्रिया थो कयां, अदा थो कयां। उनखे बि हिकु निमंत्रण थो ॾियां कॾहिं नासिक अचे त असांजे स्कूल जे अंदरि असांजे ॿारनि खे इहो सॼो नृत्य जेको हुनजो चित्रकला, जेको हुनजो फेस जे मथां इहो जेको कलरिंग कई, उहो असांजे ॿारनि खे सेखारे। असांजी नंढी धीअ अलका माना सॼे लंका जे अंदरि ई आग लॻाए छॾी। त बेटा असांजो आशीर्वाद तोसां गॾु अथई। असांखे तोमां ॾाढियूं आशाऊं त उन आशाउनि ते तूं पूरी थींदीअ। ऐं कॾहिं बि किथे बि अचो, देवलाली नासिक अचो त वेलकम। ऐं असांजे विच में पंडित भास्कर जी कुझु टेक्निकल कार्मिकर जॉइन न थी सघिया, मां उन्हनि जो बि शुक्रिया थो कयां। ऐं असांजो जल्दी ॿियो कार्यक्रम शुरू थियणो आहे, सिंधी समाज जा ॾिण। असां उन जे अंदरि सिंधी समाज जो ॾिणु, उन ॾिण सां गॾु जेकी असां रोटी वग़ैरह खाईंदा आहियूं, ठाहींदा आहियूं, या जेकी निवेद पाण पंहिंजे पूजा लाइ कंदा आहियूं, इहो हिकु ॾींहं में सिर्फ़ु असां हिकु ई विषय खणंदासीं ऐं उहो सुठे प्रकार सां उनखे, जीअं असांजे सभई ईंदड़ पीढ़ी, असांजी भेनरूं ऐं असांजे जेके बुज़ुर्ग, असांजूं माताऊं आहिनि, उन्हनि खे बि सहभाग वठी करे जेके बि झूनियूं ॻाल्हियूं असांजे विर्त में आहिनि, असां सां गॾु महाराज स्वामी आहिनि, इन्हनि जी बि सलाह सां असांजा जेके बि विर्त आहिनि या जेके बि असांजा त्योहार आहिनि, उहो असां सभिनि खां पहिरियों जेको असांजो त्योहार आहे चेटीचंड, त इहे ॾियारी वञण खां पोइ दिसंबर में असां चेटीचंड खां शुरू कंदासीं, त वरी अची करे चेटीचंड ताईं बीहंदासीं। इन विच में जेके बि असांजा त्योहार आहिनि, मां सभई जेके असांखां वॾा आहिनि, जेके इन जे अंदरि सभिनि खे ज्ञान आहे, उन्हनि सां लह विचड़ करे उन्हनि मां सुठो जेके विषय आहिनि ऐं उन विषय खे केरु सुठी तरह विषयांतर कंदा ऐं असांजे सिंधी समाज खे सम्झाईंदा, हिकु उहो विषय मां दिमाग़ में कयो आहे। ॾियारीअ खां पोइ इहो कबो, इन लाइ आसीस ॾियो। तव्हां सभिनि जो सहकार जी बि ज़रूरत आहे, सहकार तव्हां कंदा, या मूंखे आशा बि आहे। जेको चवंदो झूलेलाल तेजा थींदा बेड़ा पार। जय झूलेलाल, जय झूलेलाल, जय झूलेलाल। जय झूलेलाल।